खैरपुर रिपोर्ट अब्दुल रज़ाक शहर हिंगोरजा में 2 महीना अॻु बेदर्दी सां क़तल थियल दुकानदार जावेद भुट्टो जे क़ातिल हिंगोरजा पुलिस गिरफ़्तार करे न सघी। क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी माण्हुनि ऐं मक़तूल जे वारसनि मंज़ूर भुट्टो, परवेज़ अली भुट्टो, डॉक्टर नज़ीर खोखर ऐं ॿियनि मशर शाह खां रैली कढी थाणे अॻियां एहतजाज जी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बेदर्दी सां क़तल थियल जावेद भुट्टो खे 2 महीना गुज़री विया आहिनि, पर हिंगोरजा पुलिस अञा ताईं क़ातिल गिरफ़्तार न करे सघी। ज़ालिमनि बेगुनाह असांजे नौजवान खे बेदर्दी सां क़तल कयो आहे, पर पुलिस हिन महल ताईं कख बि ॿीणो नाहे कयो, सिर्फ़ कूड़ा दिलासा पई ॾिए। एहतजाज कंदड़नि आई जी सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं वसवारनि खे अपील कई त नोटिस वठी 2 महीना अॻु बेदर्दी सां क़तल थियल नौजवान जावेद भुट्टो जा क़ातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। शहीद जावेद भुट्टो जे कातिलन ते शहीद जावेद भुट्टो जे कातिलन ते शहीद जावेद भुट्टो जे कातिलन ते पुलिस चोर गठ जो पुलिस शहीद जे कातिलन ते शहीद आणी दासी